नाज़िन सिंधु दरिया में वहिकरा वधी वञण खां पोइ बंदन ते पाणी जो दबाव वधी वियो आहे, जंहिं सबबि भर पासे में ख़तरो वधी वियो आहे। पीपीएमपीए अली हसन ज़रदारी जी हिदायतुनि ते मुतासिरनि खे सहूलतूं फ़राहम कयूं पयूं वञनि। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे ठटे मां धरती टीवी जी रिपोर्टर रहमत अली चुट्टो। जी रहमत। जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु पूरे मुल्क में बरसातूं पवण खां पोइ सिंध जा जेके समूरा इलाइक़ा पाणी हेठि अची चुका आहिनि ऐं तव्हांखे ठठी सूरत हाल ॿुधाईंदो हलां त कुटड़ी खां हेठि टंडो आफ़िस शाह ओंगर कलांकोट खां वेंदे सोंडा ऐं समूरा जेके यूनियन काउंसिल में जिते सिंधु दरिया क्रॉस करे थो उन कचे वारा इलाइक़ा समूरा पाणी हेठि अची चुका आहिनि। जेके ॻोठ ऐं आबादियूं मुकमल बुॾी विया आहिनि उहो माण्हू अॼु उहो बंदनि ते सुके वारे इलाइक़नि में अची विया आहिनि। जेके मकली ऐं मकली खां अलावा ठटे शहर में बि जेके कचे वारा इलाइक़ा माण्हू आहे उते पहुची विया आहिनि। पर इहो तव्हांखे ॿुधायो त सरकार पारां जेके ज़िले इंतज़ामिया पारां जेके उपा वठणु घुरिजनि उन्हनि मां के बि उपा न आहिनि वरिता विया। उहो माण्हू बेयारो मददगार बणियल आहिनि। केटी मदर ऐं खारो छाण वारा इलाइक़ा बि जेके सामुंडी इलाइक़नि उहे पाणी हेठि अची चुका आहिनि ऐं इहो MP हाजी अली ज़रदारी ऐं सिंध पूरी टीम पारां जेके हिते इफेक्ट वरिता विया आहिनि उते बाक़ाइदे उतां जेके माण्हू आहिनि उन्हनि खे ॿाहिरि कढी करे उन्हनि जे खाद खुराक सां गॾोगॾु टेंट सिटी क़ाइमु कया विया आहिनि जिते उन्हनि माण्हुनि खे समूरियूं सहूलियतूं ॾिनियूं पियूं आहिनि। पर ज़िले इंतज़ामिया पारां जेके हिन वक़्तु जेके ठटे वारा ॿिया जेके इलाइक़ा आहिनि उहे सख़्तु माण्हू परेशानी वारे माहौल में आहिनि।